हू चवनि था त असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग कयूं था। असीं खेनि ॿुधायूं था त दहशतगर्दी फ़क़ति उहा न आहे जेके तव्हां चओ था। दहशतगर्दी उहा बि आहे त 4 करोड़ माण्हुनि सां जी ज़िंदगी सां खेॾो, उन्हनि जे ख़िलाफ़ ज़ोरीअ मनसूबा ठाहियो, उन्हनि जे धरतीअ खे सुकायो, उन्हनि खां दरिया खसियो। इन खां वॾी ॿी का बि दहशतगर्दी न आहे। ऐं तव्हां बि ओड़ा ई दहशतगर्द आहियो जहिड़ा दहशतगर्द ॿियनि खे चई तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयो था। तहरीक मीडिया जे हर ईंदड़ वीडियो ॾिसण जे लाइ ॻाढ़े रंग जे सब्सक्राइब जे बटन खे दॿायो ऐं उन जे भरिसां घंटीअ जे बटन खे ज़रूरु दॿायो। इन सां असांजूं नयूं वीडियो सभ खां पहिरीं तव्हांखे ॾिसण लाइ मिली सघंदियूं। वीडियोस पसंदि अचनि त लाइक कयो, शेयर कयो ऐं कमेंट कयो। मोहतरम रसूल बख्श पलीजो साहब, कण पाणी कमेटी जा अॻवाणो, भाउरो भेनरो, जिए सिंधु दरिया। अॼु असां पाकिस्तान जे नाम निहाद मुल्की मफ़ादनि जे हुक्मरान टोले खे ज़ोरीअ सिंध सुकायल 4 करोड़ अवाम जे हिननि नुमाइंदनि जे तवसुत सां ऐं सिंधी, पाकिस्तानी ऐं दुनिया जी प्रेस ऐं मीडिया जे हवाले सां ॿुधाइण चाहियूं था त संदन नाजाइज़ ऐं ज़ोरी मनसूबनि जे करे ज़ोरीअ जेका सिंध सुकाई वई आहे, ही सिंध जो 4 करोड़ अवाम संदन इन्हनि मनसूबनि खे कॾहिं बि क़बूल न कंदो। असीं खेनि ॿुधाइण चाहियूं था, हू चवनि था त असां दहशतगर्दी जे ख़िलाफ़ जंग कयूं था। असीं खेनि ॿुधायूं था त दहशतगर्दी फ़क़ति उहा न आहे जेके तव्हां चओ था। दहशतगर्दी उहा बि आहे त 4 करोड़ माण्हुनि सां जी ज़िंदगी सां खेॾो, उन्हनि जे ख़िलाफ़ ज़ोरीअ मनसूबा ठाहियो, उन्हनि जे धरतीअ खे सुकायो, उन्हनि खां दरिया खसियो। इन खां वॾी ॿी का बि दहशतगर्दी न आहे। ऐं तव्हां बि ओड़ा ई दहशतगर्द आहियो जहिड़ा दहशतगर्द ॿियनि खे चई तव्हां उन्हनि जे ख़िलाफ़ कार्रवाइयूं कयो था। असीं खेनि ॿुधाइण चाहियूं था त को बि तकरारी मनसूबो जेको 4 करोड़ अवाम जी मर्ज़ीअ जे ख़िलाफ़ तव्हां ज़ोरीअ मढ़ींदा हुजो ऐं 4 करोड़ अवाम मुसलसल सालनि खां उन्हनि मनसूबनि जे ख़िलाफ़ एहतिजाज कंदो हुजे, पर पोइ बि तव्हां उन्हनि मनसूबनि खे जारी रखी मुल्की नाणो खपायो था। इन करे तव्हां ॾोहारी आहियो पाकिस्तान जे क़ौमी नाणे जे ज़ियान करण जा। तव्हां ॾोहारी आहियो पंहिंजनि अख़्तियारनि जे नाजाइज़ इस्तेमाल जा। इन करे सॼी दुनिया जो कानून, मुल्क जो कानून ऐं सभ खां वॾी ॻाल्हि त सिंधी अवाम जे नज़रुनि में तव्हां ॾोहारी आहियो। तव्हां ते मुक़दमो हलणु खपे ऐं तव्हांखे उहे ॾियणु चाहिनि था। असांखे ॿुधायो थो वञे त असां सिंधी आहियूं। असीं खेनि ॿुधाइण चाहियूं था तव्हां सिंधी हुजो या असां सिंधी हुजूं, जिन जी दावा आहे त असां 5000 सालनि जा तारीख़ जा वारिस आहियूं। पर जेकॾहिं अॼु कोई उथी अचे चवे, क़बर मां उथी चवे त आउं 5000 सालनि खां बि वधीक 10,000 सालनि जो सिंधी आहियां, त बि जेकॾहिं उहो को सिंध जे ख़िलाफ़ मनसूबो मढ़ींदो त उहो सिंधी असांखे मंज़ूर न आहे, उहो असां मां न आहे, उहो असांजो भाउ न आहे। उनखे को बि अख़्तियार न आहे त सिंधी क़ौम जे ज़िंदगी सां खेॾे। उहो कहिड़ो बि सिंधी हुजे, उनजी माउ सिंधी ॻाल्हाईंदी हुजे, उनजी ॾाॾी सिंधी ॻाल्हाईंदी हुजे, केरु बि हुजे, जेको फ़क़ति सिंधी उहो आहे जंहिंजा मक़सद, जंहिंजा मनसूबा सिंधी दोस्त आहिनि, सिंधी माण्हुनि जे जियापे जे लाइ आहिनि, सिंधी माण्हुनि जे ज़िंदगी जे लाइ आहिनि, सिंध जे ज़मीन जी ज़िंदगी जे लाइ आहिनि। जीअं सिंध।